करमपुर लगो करमपुर कैडेट कॉलेज वारे इलाइक़े मीर बगन खान बियाणी लाड़े रहवासी कोरियत हज़रत अली पठान जो कारोबारी किरेन जे हिसाब किताब जी बुकड़ी शुनाख्ती कार्ड करमपुर लाड़े वारे इलाइक़े में वज़ू कंदे या होटल ऐं करमपुर लाड़े वारे इलाइक़े में घुमंदे फिरंदे मथों ॼाणायल सामान गुम थी वियो आहे। कंहिं बि दोस्त खे हथु आयो आहे त बराए महिरबानी स्क्रीन ते ॾिनल नाले ऐं नंबर ते राब्तो करे हिसाब जी बुकड़ी ऐं शुनाख्ती कार्ड वापसि करे त महिरबानी थींदी। पारां हज़रत अली पठान राब्ते लाइ नंबर 0303 32 0 12 31। जी मुझे कल ट्रिपारी गरम लागे तो मां मां किसी और बकरी है हिसाब किताब वालो जी और मां को गाती वाला काटे के गरम लागे थे मैं तकरीबन आध कलाक बाद मां जा संभारिया बकरी नवे याके किसी में रखा मगर तो खिरी हुई ये पिछली न करिया उन्होंने हिसाब किताब गया है नंबर गया है काला था बस हिसाब किताब 50,000 पैसा भी पैसा खैर सर बुक मिले।